सकरण मां ख़बर ॾींदा हालु त सिंध बार काउंसिल जे मेंबर एडवोकेट आगा शबीर अहमद खे JUIF पारां सिंध जो फाइनेंस सेक्रेटरी मुक़ररु थियण ते JUIF पारां दोस्तन संगत समेत वॾे तादाद में मुबारकुनि जो सिलसिलो जारी। JUI जे फाइनेंस सेक्रेटरी आगा शबीर अहमद सिंध प्रेस क्लब सकरण सां ॻाल्हाईंदे चयो त JUIF मुल्क जी वॾी जमायत आहे जंहिं मूं ते हेॾो वॾो एतमाद कयो आहे। आऊं मरकज़ी क़यादत समेत समूरी जमायत जो थोराइतो आहियां जिन मूंखे हेॾी इज़त ॾिनी। आऊं बि इहो वचन कयां थो त पंहिंजी जमायत जे हर हुकुम खे लबे कंदुसि, पंहिंजे वस आहे संदन ख़िदमत कंदो रहंदुसि ऐं सिंध जे हर इशू ते सिंध सां गॾु बीठी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।